बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जी इन वीडियो सां गॾु पंहिंजे सिलसिले बुक रिव्यू जो बाक़ाइदा आगाज़ कयूं था। बुक रिव्यू सिलसिलो दोस्तों वो शुरू था कयूं जो दुनिया जे मुख़्तलिफ़ मशहूर इंग्लिश ख़ासि तौर ते अंग्रेज़ी ज़बान जे मशहूर किताबनि जो सिंधी में ख़ुलासो करण जी कोशिशि कंदासीं, छो जो वक़्तु ऐं हालात अहिड़ा आहिनि जो असांजी सिंधी क़ौम जो किताबनि सां वास्तो थोरो टुटंदो वञे। इन वास्ते खे ॻंढण जी हिकु नंढड़ी कोशिशि कंदासीं। दुनिया जा जेके मशहूर ऐं मरूफ़ अंग्रेज़ी ज़बान जा किताब आहिनि, मूं वटि तक़रीबन सेल्फ मोटिवेशन जा आहिनि या सेल्फ डेवलपमेंट जा, ज़ाती जेके ज़िंदगी आहे, ज़ाती तरक़ी जा किताब आहिनि, पर्सनल डेवलपमेंट जा, उन ते इंशाअल्लाह तज़किरो उन जो ख़ुलासो करण जी कोशिशि कंदासीं। त दोस्तों अॼु जी किताब जी असां शुरूआत पहिरीं वीडियो जी किताब जी असां तज़किरो कंदासीं। हिन किताब जो नालो आहे 7 स्पिरिचुअल लॉज ऑफ सक्सेस। हीअ किताब आहे वो दोस्तों डॉक्टर दीपक चोपड़ा जो लिखियल किताब आहे। रूहानियत ते रूहानी कानूननि ते किताब लिखियल आहे दोस्तों। हीअ किताब दुनिया में तक़रीबन पंहिंजो पाण मंझराए चुको आहे। तक़रीबन 16 लख कापियूं हिन किताब जूं दुनिया में फ़रोख़्त थी चुकियूं आहिनि। पहिरियों छापो हिन जो 1994 में सैन फ्रांसिस्को शायदि सेंट्रल लाइब्रेरी अमेरिका इन किताब खे छापियो। डॉक्टर दीपक चोपड़ा जो थोरो तारफ़ त दीपक चोपड़ा साहब इंडियन राइटर आहे जेको तक़रीबन हिंदी में लिखंदो आहे, मतिलबु इंग्लिश में लिखंदो आहे, ऐं तक़रीबन सेल्फ मोटिवेशन ते पर रूहानियत वारे सब्जेक्ट ते घणो लिखंदो आहे। सो हिन किताब जी तारुफ़ ऐं डॉक्टर दीपक चोपड़ा जे नंढे तारुफ़ खां पोइ पंहिंजे असुल मौज़ू ते अचूं था। किताब जी शुरूआत कयूं था दोस्तों। इन किताब जो नालो आहे 7 स्पिरिचुअल लॉज ऑफ सक्सेस, जंहिंजो सिंधी में तर्जुमो थींदो कामयाबी या 7 रूहानी क़ाइदा। इन किताब में डॉक्टर दीपक चोपड़ा 7 क़ाइदा 7 कानून ॿुधाया आहिनि त इंसान पंहिंजी मतिलबु पंहिंजी तरक़ी या पंहिंजी कामयाबी कीअं हासिलु करे सघे रूहानी तरीक़े सां। सो जेको पहिरियों कानून डॉक्टर साहब ॿुधायो आहे जंहिंजो नालो आहे द लॉ ऑफ प्योर पोटेंशियलिटी, सिंधी में हुनजो तर्जुमो थींदो ख़ालिस सलाहियत वारो क़ाइदो या ख़ालिस सलाहियत वारो कानून। ख़ालिस सलाहियत में मुराद त अल्लाह ताला इंसान खे जीअं पैदा कयो आहे त ख़ालिस सलाहियतूं ॾेई पैदा कयो आहे इंसान खे अल्लाह ताला। मतिलबु इंसान कुदरत तरफ़ां के ख़ासि शयूं ख़ासि तोहफ़ा खणी आयो आहे पंहिंजे ज़िंदगी में, ऐं इंसान वक़्तु गुज़रण सां गॾु गॾु उन्हनि शयुनि खे विसारे दुनिया जा हालातनि में मतिलबु पंहिंजो पाण खे उन सांचे में विझी उहे इंसान जेके उनजूं ख़ालिस सलाहियतूं आहिनि उन्हनि खां ॿाहिरि निकिरी वेंदो आहे। सो डॉक्टर दीपक चोपड़ा ख़ालिस सलाहियत सॼो आहे ख़ालिस शऊर खे, त इंसान जो शऊर जेको आहे सो इंसान जी ख़ालिस सलाहियत आहे। मतिलबु शऊर अगरि जे इंसान में आहे ख़ालिस शऊर मतिलबु शऊर जा 3 जुज़ ॿुधाया आहिनि डॉक्टर साहब। त शऊर 3 शयुनि सां ईंदो आहे। 3 शयूं आहिनि जंहिंमें ॼाण आहे, बल्कि ख़ालिस ॼाण आहे, ऐं सादगी ऐं ख़ामोशी। इहे 3 शयूं इंसान खे शऊर तरफ़ धिकींदियूं आहिनि, शऊर तरफ़ वठी वेंदियूं आहिनि, ऐं शऊर इंसान खे ख़ालिस सलाहियतनि ॾे वठी वेंदो आहे। उन खां अलावा डॉक्टर साहब 2 हिकिड़ा टर्म्स या 2 हिकिड़ा इस्तिलाह इस्तेमालु कया आहिनि पंहिंजी किताब में। हिकिड़े जो नालो हिकिड़े खे चइबो सेल्फ रेफरल, ॿिए जो ऑब्जेक्ट रेफरल। सेल्फ रेफरल इहे 2 हिकिड़ा रवैया इंसानी रवैया ॿुधाइण जी कोशिशि कई आहे डॉक्टर दीपक चोपड़ा साहब। त सेल्फ रेफरल में इंसान जी जेको मतिलबु तवजो जो या सुकून जो मर्कज़ हूंदो आहे उहो इंसान जो अंदरि हूंदो आहे। इंसान जो अंदरि मां मुराद इंसान जो रूह या इंसान जो ज़मीर थी थो सघे। त इंसान पंहिंजे ज़मीर खे ऐं रूह खे मुतमिन करण जी कोशिशि कंदो आहे सेल्फ रेफरल में। जॾहिं त हुनजे ऑब्जेक्ट रेफरल में इंसान जो जेको मुतमिन थियण जी जेको पैमानो आहे या ख़ुशी जो पैमानो, उहो अंदरि पंहिंजे अंदरि खे मुतमिन करण जी कोशिशि नाहे कंदो। उहो ॿियनि शयुनि खे ॿाहिरिनि शयुनि मां मुराद पैसो थी थो सघे, को उहिदो थी थो सघे या को माण्हू थी थो सघे। त इहे जेके 3 शयूं आहिनि या इहे जेके ऑब्जेक्ट रेफरल जो जेको रवैयो आहे इहो इंसान खे मनफ़ी दुनिया ॾांहुं वठी वेंदो, नेगेटिविटी ॾांहुं इंसान खे वठी वेंदो, छो जो अना परस्ती जी शुरूआत हिननि 3 जुज़नि खां थींदी आहे जेके ऑब्जेक्ट रेफरल में आहिनि। सो डॉक्टर साहब सेल्फ रेफरल खे ऑब्जेक्ट रेफरल जे मुक़ाबले में वधीक तरजीह ॾिनी आहे, उनखे पॉज़िटिव ऐं मुसबत करार ॾिनो आहे। त इंसान जॾहिं बि को कमु करे त उनखे पंहिंजी ज़मीर ऐं रूह खे मुतमिन करण लाइ करे, न कि ॿाहिरिनि शयुनि खे, छो जो ॿाहिरिनि शयुनि खे इंसान मुतमिन करण जी कोशिशि कंदो त हमेशह ख़ौफ़ में मुब्तला रहंदो। पैसे मां मुतमिन इंसान थींदो त पैसो त वञण वारी शइ आहे, उनजे वञण जो ख़ौफ़ थी थो सघे कि इंसान जो मां मुतमिन थिए थो थिए त
त इंसान जे वञण जो ख़ौफ़ थींदो। अगरि कंहिं उहिदे सां मां इंसान मुतमिन थियण जी कोशिशि कंदो त उहिदो हलियो वेंदो। 24 कलाक सॼी ज़िंदगी इंसान ख़ौफ़ में मुब्तला रहंदो। पर जॾहिं इंसान पंहिंजे सेल्फ रेफरल ते अमल दरामद कंदो, सेल्फ रेफरल वारो रवैयो पंहिंजो पाण ते लागू कंदो त इंसान ख़ौफ़ में न रहंदो, हक़ीक़ी मुतमिन रहंदो। इहो ई डॉक्टर दीपक चोपड़ा साहब पहिरियों कानून जेको लिखियो आहे द 7 स्पिरिचुअल लॉज ऑफ सक्सेस में द लॉ ऑफ प्योर पोटेंशियलिटी। ऐं हिन ते अमली तौर ते अमल करण लाइ डॉक्टर साहब कुझु तरीक़ेकार, कुझु क़ाइदा, कुझु पॉइंट्स ॿुधाया आहिनि जीअं इंसान खे दिमाग़ खे सुकून में रखणु घुरिजे। ऐं दिमाग़ खे सुकून में रखण लाइ मेडिटेशन कजे। मेडिटेशन मतिलबु हिकिड़ी वर्ज़िश चइबी, दिमाग़ जी वर्ज़िश ते इंसान थोरो दिमाग़ खे वक़फ़ो ॾींदो आहे, सुकून ॾींदो आहे। छो जो सुकून वारो दिमाग़ ई हल्के खां हल्की, नंढे खां नंढी अपॉर्चुनिटी या मौक़ियो या का ख़ुशी, का नई शइ इंसान जे दिमाग़ में हल्की ईंदी त उहा सुकून वारे दिमाग़ में जल्दी क्लिक थींदी, जल्दी इंसान खे सम्झ में ईंदी। पर जंहिं इंसान में मतिलबु जंहिंजो दिमाग़ 24 कलाक तूफ़ाननि सां बरपा हूंदो, हणा वठा हूंदी, त उन जे दिमाग़ में नंढी ख़ुशी, को मौक़ियो केतिरो बि अची वञे को असरु न कंदो। छो जो तूफ़ान में ॿेड़ा दरिया मतिलबु ॿेड़ा ऐं ॿेट गर्क थी वेंदा आहिनि, ख़बर ई न पवंदी। पर जेका सुकून वारी ढंढ हूंदी आहे, को सुकून वारो पाणी बीठल हूंदो आहे, उन ते हिकिड़ो हल्को पथर बि उछलिबो त उहो उन ते लहरूं ठाहींदो। ऐं इन खां अलावा डॉक्टर साहब ॿियो पॉइंट ॿुधायो आहे त नेचर खे मतिलबु कुदरत जी शयुनि खे, कुदरती नज़ारनि खे ऑब्ज़र्व कजे, मुशाहिदो कजे, उन्हनि जो वणनि जो, सावक जो, आसमाननि जो, ककरनि जो, चंडनि जो, तारनि जो मुशाहिदो। मतिलबु इहे न तव्हांखे उन्हनि जी पूरी PhD जी डिग्री हासिलु करणी आहे यूनिवर्स सिस्टम ते या सोलर सिस्टम ते। मतिलबु इहो आहे त इंसान बग़ौर जाइज़ो वठे, बग़ौर मुशाहिदो करे ज़हनी सुकून वठण लाइ। जीअं पखियुनि जो आवाज़ु ॿुधिजे त अखियूं बंदि करे पखियुनि जो मुख़्तलिफ़ आवाज़ु ईंदो, झिरकियुनि जो, तोतनि जो, कबूतरनि जो, उहो ॿियनि पखियुनि जो, त उहो इंसान जे नेचर सां मिलाईंदो, कुदरती शयुनि सां इंसान खे मिलाईंदो। छो जो इन किताब जो नालो स्पिरिचुअल सां लिखियलु आहे। स्पिरिचुअल मतिलबु रूहानी शइ, तो रूहानियत सां ई कामयाबी हासिलु करण लाइ डॉक्टर साहब जा जेके पॉइंट्स आहिनि उहे ॿुधाया आहिनि। ॿियो जेको कानून आहे या ॿियो पॉइंट जेको डॉक्टर साहब ॿुधाया आहे उनजो नालो लॉ ऑफ गिविंग। द लॉ ऑफ गिविंग मां मुराद ॾियण जो कानून या ॾे वठि जो कानून। ॾे वठि जो कानून कीअं त इंसान खे दुनिया में का बि शइ हरू भरू वेठे न मिलंदी, कुझु ॾियण सां कुझु मिलंदो। कुदरत जो कानून आहे। समुंड मां ककर उथनि था त समुंड उन्हनि खे बाफ़ ॾिए थो या पहले उन्हनि ते गर्मी किरे थी, पोइ बाफ़ जी सूरत में ककर ठहनि था, पोइ पाणी मिले थो। मतिलबु कुझु ॾे वठि जो कानून। दुनिया जी जेका तवानाई, डॉक्टर साहब किताब में जेको लिखियो आहे, दुनिया जी तवानाई हिक ॿिए सां हर वक़्तु, दुनिया जूं शयूं हिक ॿिए सां हर वक़्तु ॾे वठि में कानून आहिनि। एतिरे क़दुरु जो इंसान जो दिमाग़, इंसान जो जिस्म बि दुनिया जे मुख़्तलिफ़ जुज़नि सां ॾे वठि वारे सिलसिले खे मतिलबु क़ाइमु रखे थो। उन खां अलावा जेको मुआशी तौर ते पैसो आहे या दौलत आहे, उन खे बि ॾियण वारे नालो जेको लॉ जो लिखियो आहे डॉक्टर साहब, लॉ ऑफ गिविंग आहे एक्चुअल में, मतिलबु ॾियण जो कानून। त हिनखे सिंधी में ईअं ई तर्जुमो कजे या ॾियण जो कानून या ॾे वठि जो कानून। जीअं लफ़्ज़ आहे एफ्लुएंस। एफ्लुएंस मतिलबु दौलत लाइ इस्तेमालु थींदो आहे, त हुनजो जेको एक्चुअल या बुनियादी लफ़्ज़ आहे जंहिंमां एफ्लुएंस निकितल आहे उहो आहे एफ्ल्यूअर। एफ्ल्यूअर मतिलबु हलंदो रहणु या वहंदो रहणु। दौलत लाइ बि हलंदो रहणु या वहंदो रहणु। मतिलबु दौलत हिकिड़ी जॻह ते टिकी बीह रहंदी त कंहिं फ़ाइदे जी कोन्हे, को मतिलबु प्रॉफिट न ईंदो हुन मां। दौलत जो बि वहंदो रहणु, ॾे वठि जो कानून जो दौलत ते बि अमल करे थो। जीअं करेंसी जो लफ़्ज़ आहे उहो बि लातिनी लफ़्ज़ कुरियर मां निकितल आहे शायदि। हा, कुरियर मां निकितल आहे, त मतिलबु कुरियर न, कुरियर CURRER ई, त उनजो मतिलबु आहे हलणु या वहणु। मतिलबु हिकिड़ी जॻह ते पैसो बीह वियो त पैसो प्रॉफिट न ॾींदो। इहो बि लॉ ऑफ गिविंग में डॉक्टर साहब लिखियो आहे। ऐं मुआशरती ज़िंदगी में डॉक्टर साहब लॉ ऑफ गिविंग जी या ॾे वठि जे कानून जी वॾी अहमियत ॿुधाई आहे। त इंसान जेको हर वक़्तु इंसान कंहिं बि माण्हू सां मिले, कंहिं बि इंसान सां मुलाक़ात थिए त उनखे हर वक़्तु कुझु न कुझु ॾियण जी कोशिशि कयो। लाज़मी कोन्हे तव्हां उनखे 50 लख 50 करोड़ या अरबें रुपया दौलत खणी ॾींदो। केरु कंहिंखे कुझु कोन थो ॾिए, पर तव्हां कंहिंखे सुठी दुआ ॾेई था सघो, सुठो रवैयो अपनाए उनखे थोरी ख़ुशी ॾेई था सघो, को गुल ॾेई था सघो। छो जो जेको शइ तव्हां ॾींदो उहा घुमी फिरी तव्हां वटि वापसि ईंदी। हिन किताब मुताबिक़ जेका शइ तव्हां ॾींदो, मतिलबु
जेको बीज पोखींदो उहो सीधी ॻाल्हि आहे, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी वारी ॻाल्हि आहे। सो लॉ ऑफ गिविंग तक़रीबन इन जी मौज़ू ते आहे त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी, जेको असां ॾींदासीं ऐं उहो वठंदासीं। ऐं ॾियणु घुरिजे, इहो रुहानियत जो हिकिड़ो क़ाइदो आहे, कुदरत जो क़ाइदो आहे, ॾींदासीं त वठंदासीं। इहो हिन खे डॉक्टर साहिब हिन किताब में 2 नंबर ते लिखियो आहे, द लॉ ऑफ गिविंग, ॾे जो कानून। त इन जे खे कुझु प्रैक्टिकली हिन खे कुझु मतिलबु पंहिंजे पाण ते इम्प्लीमेंट या पंहिंजे लागू करण लाइ कुझु पॉइंट्स ॿुधाया आहिनि त जंहिंसां बि मिलिजे कुझु ॾियण जी कोशिशि कजे। भले दुआ ॾियो, अहमियत ॾियो, इज़त ॾियो मुआशरती ज़िंदगी में जेका नेमत हासिलु आहे उनखे क़बूलु कजे, पर शुक्र सां क़बूलु कजे। त मतिलबु असां वटि इहा नेमत आहे, शुक्र कजे। पंहिंजो पाण सां वाइदो कजे त पैसे खे कॾहिं बि रोकिजे न, पैसे खे पाण ॾियो, कंहिं में इन्वेस्ट करण जी कोशिशि कयो। दोस्तों 10 मिनट जी वीडियो थी वई आहे। 2 कानून थिया आहिनि। हिन में किताब जो थोरो तारुफ़ हुयो, थोरो राइटर जो तारुफ़ हुयो। अॻी वीडियो में इंशाअल्लाह ताला बाक़ी जेके 5 लॉज़ आहिनि या 5 क़ाइदा आहिनि उनखे हिकिड़ी वीडियो में कवर करण जी कोशिशि कंदासीं। वीडियो खे लाइक कजो अगरि पसंदि अचे, का ग़लती हुजे त आगाह